कुरान जी आयत खोलिया टाइम वधी वने त साईं किबला मुफ्ती उबैदुल्लाह का इजाजत तव्हां वठी ॾियो। अल्लाह माशाअल्लाह अज़ीज़ाने मन अल्लाह जे कुरान करीम जे आयत करीमा के खोलण तो चाहियां। हिकड़े कुरान करीम जे आयत जे जो हिकड़ो हिस्सो तिलावत अक्सर कयो वेंदो आहे। वो कुरान करीम जे आयत जा 3 हिस्सा तिलावत कया। पहिरों तर्जुमो समझो, जे तर्जुमो समझ में अचे वने वो हुकुम कजो त मां कुरान करीम जो अणखुटो आयतूं दलीलन में तिलावत कंदो वञा। सुभान अल्लाह। छो त इहो कुरान जे कारण जी में निहार त केतिरा कुरान जा कारी वेठा आहिनि। अलाए किथां किथां खां अल्लाह जी ज़ात मखदूम मरहूम मग़फूर साईं खान मोहम्मद रहमतुल्लाह अलैह ऐं साईं कारी अब्दुर रहमान रहमतुल्लाह अलैह जी क़ब्र खे जन्नत जे बाग़न मां हिकिड़ो बाग़ बनाए अल्लाह जी ज़ात सोना साईं जे क़ब्र मुबारक खे पंहिंजे रहमत जो नुज़ूल फरमाए। पीर मिठा जे क़ब्र खे अल्लाह जी ज़ात पंहिंजे रहमत जो मरकज़ बनाए। मुझे नजपाल सजन साईं जे बचड़न खे खेन अल्लाह ख़िज़री हयाती अता फरमाए। जमी औलिया अल्लाह के उनन जे दरबार खे मुझो करीम आबाद फरमाए शाद फरमाए। कुरान करीम जी आयत ज़ालिकल्लज़ी आए है ज़ालिकल्लज़ी युबश्शिरुल्लाहु इबादहुल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। सुभान अल्लाह। छा पढ़ो मुखे जो हल से कादे ए पाण जानो छा पढ़ियो डेढ़ माण्हू हिन पासे जे कुरान पढ़ियो नंगर थी वियो आहे। नंगर कोन थियो आहे पुता जुदो मां जल्दी जल्दी तर्जुमो पूरो थो कयां। जेके चवनि था जल्दी तर्जुमो पूरो कयो उहे सिफ़ा न ॻाल्हायो। जेके चवनि था न थोरो देरि सां तर्जुमो पूरो कयो उहे ॻाल्हायो। ॿियो ख़बर छा पढ़ियो कुरान कुछ जो इरादो अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो ज़ालिकल्लज़ी युबश्शिरुल्लाहु इबादहु। इहा आहे उहा खुशखबरी इहा आहे उहा खुशखबरी जेका ॾेई रहियो आहे अल्लाह। केरु ॾेई रहियो आहे? इहा आहे उहा खुशखबरी जेका ॾेई रहियो आहे जो जेका ॾेई रहियो आहे परी जो ॾेई रहियो आहे। सुभान अल्लाह। कंहिंखे अम्मा खुशखबरी कंहिंखे बाबू कंहिंखे पीर कंहिंखे दोस्त कंहिंखे उस्ताद मगर खुश नसीब उहे जिन खे खुशखबरी मुंहिंजो करीम रब पाण ॾेई रहियो आहे। उहे के ॿिया न आहिनि तूं ऐं असां क़ुरान थो पढ़ां जी दिलि जा कर। उहे के ॿिया न आहिनि तूं ऐं असां इबादहुल्लज़ीना पंहिंजे उन्हनि बाननि खे मुंहिंजा मौला उहे तुंहिंजा बाना कहिड़ा? अल्लाह फरमायो आमनु अल्लज़ीना आमनू उहे मुंहिंजा बाना जन मां अल्लाह ते ईमान आंदो मुंहिंजे महबूब ते ईमान आंदो व अमिलुस्सालिहात ऐं जन सुहिणा अमल कया। आयत जो हिकिड़ो हिस्सो हीअ आहे उहा खुशखबरी जेका ॾेई रहियो आहे। साके टे माण्हू इहे क़ुरान ॿुधंदव अल्लाह इहे क़ुरान ॿुधंदव न यार। क़ुरान सचो आहे ॿुध शान मुहम्मद जो। क़ुरान सचो आहे ॿुध शान मुहम्मद जो। ही जहान मुहम्मद जो ही जहान मुहम्मद जो हू जहान मुहम्मद जो। क़ुरान सचो आहे
खुशखबरी जो जिक्र करे अल्लाह मुझे मुस्तफा करीम के तो फरमाए कुल ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब मा अल्लाह खुशखबरी जी गाल कया वहा खुशखबरी तू मुस्तफा मार बजे हुक्म सा कायनात के बुधा गाल मा अल्लाह कया हुक्म मा अल्लाह को कया खुशखबरी मुझा महबूब तू मुझा जी मुझा मौला मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीब रब तुझा सहाबा तुझा आशिक तुझा दीवाना तुझा मस्ताना तू महबूब जे आडो आया हन हा मुझा मौला आया हन ओ ज़मीन खणी आयो हा मुझा मौला को बाग खणी आयो हा मुझा मौला को दिरहम खणी आयो हा मुझा मौला को दीनार खणी आयो हा मुझा मौला मुझा महबूब इन पंहिंजे दीवाननि खे चयो मां मुस्तफा के कुछ भी न थो खपे मां मुस्तफा के गालायो मां मुस्तफा के कुछ भी न थो खपे मुझा मौला को रब जे ई चई करे वरी जो इल्ला हाय 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 ला अस्सलुकुम अलैहि अजरा मां महबूब मुस्तफा के तवाजो कुछ भी न थो खपे मुझा महबूब ये चई वरी चइजा इल्ला हा हा अल्लाह जे हुक्म सा हिकड़ी शय खपे थी मां बिहारे अल्लाह जो कुरान पढ़ण तो चाहियां अञा मां कुरान करीम जे दलील में आयतूं पढ़ण तो चाहियां आदम अलैहिस्सलाम जो मामलो हुजे नूह अलैहिस्सलाम जो मामलो हुजे ज़करिया अलैहिस्सलाम जो मामलो हुजे यहया अलैहिस्सलाम जो मामलो हुजे इब्राहिम खलीलुल्लाह हुजे इस्माइल ज़बीहुल्लाह हुजे दाऊद खलीलुल्लाह हुजे जेको भी नबी हर नबी जे यादो उन जे गुलामन सब कुछ यादो हर नबी इहो जवाब ॾिनो ला अस्अलुकुम अलैहि अजरा कुछ न खपे अॼु उन्हनि चयो इन अजरिया इल्ला अला रब्बिल आलमीन कुछ भी न खपे असांखे असांजो मुआविज़ो रब ॾींदो मगर अम्मा आमिना जे लाल जो नंबर आयो इमाम हसन हुसैन जे नाने जो नंबर आयो अम्मा खातून जन्नत जे बाबे जो नंबर आयो अली मुर्तज़ा शेर खुदा जे आका मोहम्मद रसूलुल्लाह जो नंबर आयो मुझे मदीने जे मीर के रब फरमायो मुझा महबूब जमीन तवा जो कुछ न खपे हा हा इल्ला हिकड़ी शय खपे थी कहड़ी अल मवद्दत फिल कुर्बा तवा जा बाग पर गुला न खपल मां मुस्तफा के हिकड़ी शय खपे मुझे बचड़न सा प्यार कजो छा कजो जवाब ॾियो छा कजो दिल चवे थी इते हदीस ठका कराया जो रावी अली मुर्तज़ा हुजे जे नकुल करण वारो इमाम जलालुद्दीन सुयूसी रहमतुल्लाह तआला अलैहि हुजे लेकिन मुझा दोस्त ओ धरती सब गालियूं हिन दफ़े न मां कुरान जे आयत खे जेतिरो खोले सघां उहो खोलिया मुझे मदीने जे मीर फरमाए कुछ न खपे छा खपे ॾाढा ॿुधायो छा खपे कुर्बा जेके न मुझा क़रीबी रिश्तेदार आहिनि उन्हनि जो प्यार खपे मवद्दत को तो खोलिया सोलो तो कया उन्हनि जे लाइ प्यार खपे छा खपे उन्हनि लाइ प्यार खपे हाणे हुजूर जे वेझा कहिड़ा हुया अबू बकर सोने का पुछ सोने उमर का पुछ सोने उस्मान का पुछ सोने तलहा का पुछ सलमान फारसी का पुछ बिलाल हबशी का पुछ सोने बिलाल हबशी का पुछ मुझा दोस्त अजीज अब्दुर्रहमान बिन औफ जंहिं हुजूर जे गुलाम का पुछ हिकिड़ो ई जवाब थो ॾे त महबूब ईअं चादर वेठो वेठा होता होया ॼण अकेला हन अचानक हेॾो इमाम हसन निकिरंदो हो त हेॾो इमाम हुसैन निकिरंदो हो हुजूर जे जिस्म सां ईअं लिपकियल ॿी का शइ असां न ॾिठी जीअं इमाम हसन ऐं हुसैन आहे
अज़ीज़ा ने मन सादर लफ्ज़न में चवा मुझो मदीने जो मीर ऐलान करे रहियो पंहिंजे तरफ़ खां न अल्लाह जे तरफ़ खां तमाम मुस्तफ़ा के प्यार खपे कंहिंजो प्यार खपे मुझे बचड़न जो प्यार खपे हुज़ूर प्यार छुपे घुरियो जो अल्लाह